अहम ख़बर शामिल कंदासीं। पीपल्स पार्टी MPA अली हसन ज़रदारी जी हिदायतुनि ते बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी रिलीफ जो कमु तेज़ीअ सां जारी आहे। पीपल्स पार्टी जे नौजवान अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी पारां खारो चाण तड़ UC ॿेट मयार जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो वियो आहे। ॻोठनि में पाणी अचण वारे इतला बाद पीपल्स पार्टी अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी मुतासिर ॻोठनि में पहुची सूरतहाल जो जाइज़ो वठण सां गॾु मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण जो कमु पिणु शुरू कयो आहे। पीपल्स पार्टी जे नौजवान अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी जो चवणु आहे त हिन मुश्किल घड़ीअ में आवाम सां गॾु आहिनि। खैन महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण सां खैन खाद खुराक टेंटनि समेत सिहत जी सहूलियतुनि जो पिणु बंदोबस्तु कयो वियो आहे। उन चयो आहे त सॼी सिंध मुतासिर थियल आहे, जंहिं सबबि रिलीफ जो कमु मुश्किल त आहे पर खैन अकेलो छॾण जो सवाल ई पैदा नथो थिए। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं पिया। पीपल्स पार्टी जे MPA अली हसन ज़रदारी जी हिदायतुनि ते बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जे रिलीफ जो कमु तेज़ी सां जारी आहे। अवां खे आगाह कंदा हलूं था। पीपल्स पार्टी जे नौजवान अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी पारां खारो छाण तड़ UC ॿेट मयार जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो वियो आहे। ॻोठ में पाणी जे अचण वारे इतला बाद पीपल्स पार्टी अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी मुतासिर ॻोठनि में पहुची सूरतहाल जो जाइज़ो वठण सां गॾु मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण जो पिणु कमु शुरू कयो आहे। PP जे नौजवान अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी जो चवणु आहे त हिन मुश्किल घड़ीअ में आवाम सां गॾु आहिनि। खैन महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण सां गॾु खैन खाद खुराक टेंटनि समेत सिहत जी सहूलियतुनि जो पिणु बंदोबस्तु कयो वियो आहे।